नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाण में ख़बर ॾींदा हलूं त गवर्नमेंट प्राइमरी स्कूल दारावाण जी छित जा चापड़ किरण लगा आहिनि। छित में पंखा ऐं फर्नीचर के नुक़सान, शागिर्द ऐं उस्तादनि में ख़ौफ़ ऐं हरास पखड़ियल। इन मौक़े ते शागिर्द ऐं उस्तादनि नेशनल प्रेस क्लब जे सहाफ़ी अॻियां एहतिजाज कंदे स्कूल जा चापड़ किरण था। असांखे स्कूल में वेहण में ख़ौफ़ थिए थो। असां अॻु में बि EDO एजुकेशन सखर तक जे MPA सईद अवैस कादिर शाह खे केतिरा भेरा लिखत में शिकायतूं ॾेई चुका आहियूं त प्राइमरी स्कूल दारावाण जी बिल्डिंग ज़बू हाल थी है, पर असां जूं दाहूं केर बि ॿुधण लाइ तयार न। असां सिंध जे वॾे वज़ीर ऐं सिंध जे तइलीम वारे सूबाई वज़ीर ऐं MPA सईद अवैस कादिर शाह ऐं ॿिनि वसवारनि खे अपील करियूं था त खुदारा असां ते रहम खाई बिल्डिंग जी मरामत कराए ॾिनी वञे ऐं उस्तादनि में बेचैनी ख़त्म कराई वञे। प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग तव्हां मुआइनो करे आया हो, तक़रीबन सॼी जेको आहे डेंजरस पोजीशन में आहे। इहा पे दर पे असां जेको आहे मुतल मथे ऑफिस खे जेको आहे कंदा रहिया आहियूं, रिटन में बि ॾिनी आहे, वर्बली बि चवंदा आहियूं, व्हाट्सअप ते बि जेको आहे असां इंफॉर्मेशन ॾिनी आहे। रिसेंटली हाणे जेको आहे पाण डिपार्टमेंट बि असां खां रिपोर्ट घुराई आहे, जेका असां प्राइमरीअ जी जेको आहे सॼी पोजीशन असां उन्हनि खे ॿुधाई आहे। तव्हां पाण ॾिसी आया हो त कमरनि जी पोजीशन अहिड़ी आहे जो चापुड़ किरिया आहिनि, एतिरे क़दुरु जो असांजा स्कूल त सूमर ते किरिया आहिनि, पर हे बरसातुनि खां पोइ एतिरो हुन ते असरु थियो आहे जो छत जी जेको आहे फिटिंग पटिजी वई आहे, पखा भॼी पिया आहिनि, चापुड़ किरिया आहिनि। अलाह जी महिरबानी जो ॿार न हुया। जे स्कूल प्राइमरी खुलियल हुजे हिननि ॾींहंनि में त शायदि को नुक़सानु थिए हा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।